हीअ आहे सिंगापुर जो गार्डन्स बाय द बे। तक़रीबन 250 एकड़ ते ही बाग आहे। बाग चओसि या इनखे तव्हां पार्क चओसि या तव्हां ॿेलो चओसि। इहो इन में हर क़िस्म जा इहे वण टिण वग़ैरह पोखियल आहिनि। ऐं ॿ जेके ॿियूं शयूं जेके हिन में शामिल आहिनि से फ्लावर डोम ऐं क्लाउड फॉरेस्ट, उहे वरी ढकियल आहिनि। अंदरि कूल थधो इन्वायरमेंट आहे, उहे बि हिन में ई आहिनि। सो ही सोचमि त बगी आहे हिननि जी घुमाए थी, सो उन में चढ़ी जेको आहे सो माण्हू घुमी सघे थो। बाक़ी जेको माण्हू हिते रिलैक्स करणु अचे थो सो त पंध ई वॉक करे घुमे फिरे, उन्हनि जे लाइ ठहियलु आहे। ऐं ॾाढो हिकिड़ो सस्टेनेबल तरीक़े सां ई ठाहियो अथनि। सस्टेनेबल तरीक़े सां ईअं जो ही एक्चुअली 2006 खां पहिरीं ही जेका जॻह हुई समुंड हुई। पोइ जेका डेवलपमेंट थी आहे सिंगापुर मां, उन मां मिटी पत्थर वग़ैरह निकिता, उन्हनि खे हिननि हेॾां शिफ्ट करे हिते जेको आहे सो ही समुंड खे रिक्लेम कयो। ऐं पोइ समुंड खे रिक्लेम करण खां पोइ इन्हनि इनखे बाग खे डेवलप कयो। हिते सिंगापुर जो जेको आहे पार्क्स जो बोर्ड ठहियलु आहे, उन जो जेको हॉर्टिकल्चरिस्ट जेको डायरेक्टर हो, उन जो ही आइडिया आहे। ऐं जी सन पेविलियन आई तव्हांखे ॿुधायां थो त हिन में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ई आहिनि ॿूटा पोखियल आहिनि। सो हिन जो हो जेको डायरेक्टर हो, हुन जो आइडिया हो, पोइ हिननि कॉम्पिटिशन करायो डिज़ाइन जो, इंटरनेशनल कॉम्पिटिशन। उन खां पोइ हिननि हिते जेको आहे सो हिकिड़ी डिज़ाइन पसंदि करे ऐं हिननि ही हिते कमु शुरू कयो 2006 में। पोइ हिनखे ओपन कयो आहिनि पब्लिक जे लाइ 2012 में। हाणे ही पब्लिक लाइ ओपन आहे, इंटीग्रेटेड आहे। छंछर ते आर्चर ते इलाही माण्हू हिते ईंदा आहिनि सिंगापुर मां। ही बिल्कुलु हुनजे लैंडस्केप सां ब्लेंड करे थो वञे सिंगापुर सां। ऐं हिते कुझु टुकड़नि में फंक्शन्स वग़ैरह बि थींदा आहिनि ऐं माण्हुनि खे जेको हिकिड़ी ओपन एयर ऐं हिकिड़ो बाग वारो माहौल, नंढो मुल्क आहे त उनजे करे हिननि पंहिंजे वण टिण ॿूटनि खे तमामु घणी तवजो ॾिनी आहे। ऐं ही जेको आहे सो समुंड जो किनारो आहे। सो समुंड जे किनारे जे ते हुअण जे करे हिकिड़ो लैंडस्केपिंग जो एडवांटेज बि आहे। माण्हू समुंड जो किनारो आहे, दरिया आहे, सिंगापुर रिवर बर्मा मटे थो। ऐं वरी हिननि डेवलप कया आहिनि जेके 2 कुबे जहिड़ा इहे कवर्ड एरियाज़ आहिनि, उहे वरी उहे बि मूं ॾिठियूं आहिनि। ऐं उहे हिकिड़ो क्लाउड फॉरेस्ट आहे, जंहिंमें क्लाउड फॉरेस्ट में हिननि छा कयो आहे, जेको आर्टिफिशियल जबल ठाहे उन ते रस्ता ठाहिया अथनि। ऐं पोइ जीअं माउंट किनाबालू आहे, उन ते जेका वेजिटेशन आहे, जेके वण टिण ॿूटा उते हूंदा आहिनि, उहे साॻियां अची हिते पोखिया अथनि, जेके हिते हिन एटीट्यूड ते कोन थी सघंदा। उहे मथे जबल जेको आहे हाइट ते थींदा आहिनि, पर हिननि वरी उन जो उहो ई इन्वायरमेंट क्रिएट करे ऐं उहे हिननि खे हिते ठाहियो आहे। हीउ जेको आहे न हिन पासे खॿे पासे साम्हूं ॾिसण में अचे पियो, इहे 2 आहिनि कुबे वांगुरु, इहो डोम टाइप ते आहिनि। इहे हिकिड़ो क्लाउड फॉरेस्ट आहे जेको हींअर तव्हांखे ॿुधायमि। ऐं ॿियो वरी जेको आहे सो फ्लावर डोम आहे। फ्लावर डोम में वरी हींअर दुनिया जे 5 जेके आहिनि कॉन्टिनेंट्स आहिनि, उन्हनि मां वण ॿूटा आणे रखिया आहिनि। ऐं सिर्फ़ु चवनि था त अंटार्कटिका मां कोन्हनि, बाक़ी ॿियो दुनिया जे हर किथे मज़ा हिननि जेको आणे ॿूटा अंदरि रखिया आहिनि, उन्हनि खे उहो ई माहौल ॾिनो आहे। ऐं इन करे उहे कुदरती ॿूटा तमामु हिकिड़ो यानी फ्लॉरिश पिया कनि। व्यू ॾाढो सुठो आहे, माण्हू हिते वॉक कंदा आहिनि ऐं सिंगापुर साम्हूं ॾिसण में अचे थो। ऐं भर में जेका मरीना बे सैंड्स आहे, उहा बि हिन जे बिल्कुलु जे गार्डन्स बाय द बे जे भर में आहे। ऐं टूरिस्ट बि तमामु घणा अचनि था, लोकल माण्हू बि अचनि था। हिन में हिते कुझु रेस्टोरेंट्स बि हिकिड़ो ख़ासि टुकड़ो मखसूस कयो अथनि जिते रेस्टोरेंट्स आहिनि। रेस्टोरेंट्स आहिनि त पोइ उते
वरी माण्हू ज़ाहिर आहे अचे थो हिकिड़ो घणे वक़्तु लाइ त वरी बुख वग़ैरह लॻे थी त माण्हू कुझु खाइण पीअण जे लाइ बि हुजे त उहो बि हिननि जो हिते इंतज़ाम कयल आहे। वरी उनजे अॻियां हिननि लॉन ऐं वरी पार्क ठाहियो अथनि त जीअं ॿार वग़ैरह हुते जेको आहे सो उहो एनवायरमेंट बि एक्सपीरियंस कनि। ॿिया हिननि हिते वरी सुपर ट्री ठाहिया आहिनि। सुपर ट्री एक्चुअली लोह जो स्टील जो स्ट्रक्चर आहे हिकिड़ो वॾे ज़बरदस्त वण जहिड़ो। पोइ उनखे जेको आहे सो हिननि वलूं ऐं ॿूटा हुन ते चाढ़िया आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा। पोइ उन्हनि जे मथे जेको आहे सो वरी हिननि वॉक वे ठाहिया आहिनि त जीअं माण्हू मथे वञनि ऐं पोइ उनखे वॉक कनि ऐं हिन गार्डन्स बाय द बे जो नज़ारो मथां खां कनि। ऐं उहे जेके सुपर ट्री आहिनि उन हिकिड़े सुपर ट्री खां वरी ॿिए सुपर ट्री ताईं माण्हू उन मथां जो मथां हलियो वञे। हाणे हीउ जेको सॼे पासे इहो जेको टुकड़ो आहे हिनखे वरी सिल्वर गार्डन था चवनि। हीउ मुख़्तलिफ़ हिसनि में विरहायल आहे। हाणे सिल्वर गार्डन इन करे था चवनि जो हिन में जेके ॿूटा पोखियल आहिनि उहे थोरो सिल्वर कलर सां मिलंदड़ जुलंदड़ आहिनि, चमकीला आहिनि त पोइ उनखे हीउ सिल्वर गार्डन था चवनि। वरी उन खां हाणे इहो सुपर ट्री आहे। इहो जेको सुपर ट्री आहे स्टील जो स्ट्रक्चर ठाहे पोइ हुन ते वरी वलूं वग़ैरह चाढ़े छॾियूं आहिनि मथे। कई क़िस्मनि जा जेके आहिनि से वलूं गुल इन ॿूटा जे मथां चाढ़िया अथनि। हाणे हिते हिननि हिकिड़ी परियां जेको आहे सो लेक बि ठाही आहे ढंढ वांगुरु ऐं उन में हिननि वरी उहे सेमी एक्वेटिक प्लांट जेके आहिनि उनजे कपनि ते किनारे ते उहे पोखिया आहिनि। त काफ़ी जेको आहे सो हिननि तहक़ीक़ ऐं रिसर्च करे अहिड़े नमूने सां हिन में पोखियो जो न सिर्फ़ु वण ॿूटा आहिनि बल्कि एक्वेटिक सेमी एक्वेटिक जेके प्लांट्स चऊं उहे बि हिते जेके आहिनि से आहिनि। ढंढूं हिते जेके आहिनि उहे असल में ॿ आहिनि। हिकिड़ी आहे ड्रैगन फ्लाई लेक ऐं ॿी आहे किंगफिशर लेक। त हिन में वरी अहिड़ो सिस्टम रखियो अथनि जो पाणी जेको बरसातुनि जो हेॾां होॾां वञे थो उन लेक में त उहो हिकिड़ो नेचुरल फिल्टर जेको आहे रीड्स आहिनि उहे हिननि लॻाया आहिनि ऐं उनमें वरी एक्वेटिक प्लांट्स लॻायल आहिनि जेके उन पाणी खे जेको आहे सो क्लीन कनि था ऐं नेचुरली क्लीन कनि था ऐं साफ़ु कनि था। ऐं उहो पाणी हिकिड़ो तमामु हिकिड़ो बहितरीनु पाणी थियो थो वञे। उहो रीयूज़ थींदो आहे हिन में गार्डन्स बाय द बे में। हिन ई गार्डन्स बाय द बे में वरी मुख़्तलिफ़ नंढा नंढा जेके आहिनि से बाग जेके आहिनि उहे ठाहिया अथनि। त ॼाण हीउ जेको आहे हीउ इंडियन गार्डन आहे। त हिन में वरी उहे इंडियन ट्रीज़ ऐं उठनि जा स्कल्पचर ऐं शींहं जा ऐं बड़ जो वण हिकिड़ो पोखियल आहे तमामु वॾो ज़बरदस्त बड़ जो आहे जेको हिंदू मज़हब में जेको आहे सो हिकिड़ी वॾी उमिरि ऐं उनजे पॉइंट ऑफ व्यू खां ॾिठो वेंदो आहे। ऐं इहो लुक जे हाथी बीठा आहिनि त जहिड़ो इंडियन गार्डन आहे। हिन में वण टिण पोइ उहे इंडिया खां आणे हिते लॻायल आहिनि। इन साम्हूं मरीना बे सैंड्स आहे बिल्डिंग आहे इहा हिन सां बिल्कुलु नेक्स्ट आहे। अच्छा हाणे हीउ जेको आहे मून गेट ठहियलु आहे माना इंडियन गार्डन मां निकिरी हाणे वरी चाइनीज़ गार्डन में माण्हू वञे पियो। मून गेट त वरी हिकिड़े सिग्निफाए कंदो आहे चाइनीज़ आर्किटेक्चर खे। ही बिल्कुलु एंट्रेंस ईअं जहिड़ो माण्हू चाइना में गिड़े पियो ऐं पोइ हिते वण टिण जेके आहिनि से वरी अहिड़ा आहिनि जेके चाइना मां आंदल आहिनि या उते वधीक थींदा आहिनि। त चाइनीज़ गार्डन करे हिनखे चवनि था। वरी ॿियो मून गेट अची वियो त माना चाइनीज़ गार्डन हाणे ट्रांज़िशन थी वियो वरी ॿिए हिसे में। सो ॿिन्ही पासे जेको आहे सो आहिनि मून गेट लॻल आहिनि चाइनीज़ गार्डन खे। हिन खां पोइ वरी हाणे हीउ जेको आहे हीअ मले गार्डन आहे। मले गार्डन में वरी हिननि मलेशिया ही लोकल जेके हिते जो हीउ बि उन में अची थो वञे सिंगापुर। त ही मले जेको लोकल जेके वण टिण आहिनि उहे आहिनि ऐं हुन में घर बि ठाहे छॾियो अथनि इहो लोकल
जेको मले माण्हू पंहिंजा घर ठाहींदा हुआ कंहिं ज़माने में, जंहिंखे कांपूंग हाउस चवंदा आहिनि या ॻोठाणा घर चवंदा आहिनि, त हीउ उहो हिननि हिते ठाहे छॾियो आहे, मले कांपूंग गार्डन। हाणे हिते वरी हीअ ॾेखारनि, ॾिसो हीअ आहे हिते मथे जेके सुपर ट्री ठहियल आहिनि, इहे सुपर ट्री। हाणे इन्हनि सुपर ट्रीज़ जेके आहिनि त स्टील जा स्ट्रक्चर पर हुन में बलूं वग़ैरह वण चाढ़िया अथनि, जीअं मथां वरी वॉकवे ठाहिया अथनि हिकिड़े वण खां ॿिए वण ताईं, ऐं वॉकवे जेको आहे सो पोइ हुते चढ़ी मथे माण्हू वॉक करे नज़ारा करे। इन्हनि जेके सुपर ट्रीज़ आहिनि इहे शाम जो 6:45 8 बजे ॿ हिकिड़ा शोज़ थींदा आहिनि, उन में बिल्कुलु हू थी वेंदा आहिनि, कलरफुल लाइट्स ऐं साउंड्स जो शो हिकिड़ो थींदो आहे, उन में सॼो हिकिड़ो अजीब हिकिड़ो नज़ारो थी वेंदो आहे। अच्छा, हीअ वरी हिननि ते हेरिटेज गार्डन कयो आहे। हेरिटेज गार्डन में वरी ही जॾहिं अंग्रेज़नि जो दौरु हो हिते, त उन में अंग्रेज़नि जेके वण टिण हिते प्रोमोट कया ऐं पोखिया, वरी उहो कॉलोनियल जेको आहे हॉर्टिकल्चर आहे उनखे हिननि हिते ॾेखारियो आहे, प्रमोट कयो आहे। अंग्रेज़नि हिते ब्राज़ील मां रबर ट्री आणे पोखिया, ऐं वरी उहे ॾेखारीनि था, ऐं पोइ अॻियां वरी जेके ऑयल पाम अफ्रीका मां आणे हिते हिननि अंग्रेज़नि लॻाया, वरी उहे बि हिते हिननि लॻाए छॾिया आहिनि, जेके 1800 ऐं 1900 जे विच वारे दौर में हिते इंट्रोड्यूस थिया। हाणे हेरिटेज गार्डन त ख़तमु पियो थिए। हाणे हीअ अॻियां चौरायो आहे, हिन में हिकिड़ो स्कल्पचर आहे, हीअ हिकिड़े ॿार जो स्कल्पचर आहे। इहो ब्रिटिश आर्टिस्ट हो, अलाए मार्क क्विन नालो हुअसि शायदि, उन एक्चुअली पंहिंजे पुट जो हिकिड़ो मुजस्मो ठाहियो, उहो वरी हिननि हिते रखी छॾियो आहे। ऐं इन जो मुजस्मे जो नालो हिननि लिखियो आहे दी प्लेनेट, माना ग्रह। इहो बि हिते रखियलु आहे हिन चौराहे ते, हितां मटियूं था, पोइ हुते ॾिसूं छा आहे। हाणे ही अॻियां वरी गोल चक्रे मां अॻिते निकिरूं था त पोइ वरी साम्हूं आहिनि इहे मेडोज़। हा, इहे मेडोज़ आहिनि। मेडोज़ माना मैदानी, रुगो छबर हुजे, लॉन हुजे, पर मैदानी हुजे। हीअ चवंदा हिते वॾे में वॾी लॉन आहे हिन जी, सिंगापुर जी, ऐं मेडोज़, ऐं हिन में जेको आहे सो 15,000 माण्हू गॾु थी सघनि था। पोइ हिते ई मुख़्तलिफ़ फंक्शन्स जेके थींदा आहिनि, कंसर्ट्स थींदा आहिनि, म्यूज़िकल इवेंट्स थींदा आहिनि, उहे हिते कराईंदा आहिनि। हीअ वॾे में वॾो जेको आहे सो इवेंट प्लेस आहे हिन जो, ओपन इवेंट प्लेस। ऐं पोइ हाणे जॾहिं फंक्शन नथा थियनि त पोइ ही माण्हुनि जे लाइ ओपन आहे, माण्हू अचे, वॉक करे, घुमे फिरे, वेहे, ॿार अचनि, वॾा अचनि, उन्हनि जे लाइ मेडोज़ जेके आहिनि से ठाहियल आहिनि। पाण वटि हुते सिंध में अहिड़ो को आहे ई कोन्हे रवाजु, किथे किथे पार्क ठाहियो छॾीनि था, उन में रुगो थोरी छबर ऐं इहो कनि था, को बॉटनिकल गार्डन हुजे या हिन वांगुरु को गार्डन्स बाय द बे हुजे। हाणे हिते हिन सिंगापुर में इलाही जेके आहिनि से अहिड़ा गार्डन आहिनि जेके मुख़्तलिफ़ थीम आहिनि उन्हनि जा, उन्हनि ते आहिनि। ही वण पुराणा वण आहिनि, इहो शायदि काया वण चवंदा आहिनि लछा, इहे हिते शुरू खां बीठल आहिनि। छो जो इहो जॾहिं गार्डन्स बाय द बे ठाहियो उन खां अॻे जो आहे, सो इहो हिते ज़मीन हुई त हिते बीठल हुआ, त हिननि खे वरी रिटेन कयो आहे। सो हरू भरू ही डिस्ट्रॉय करे नई शइ बि कोन था ठाहिनि, जेके शयूं पुराणियूं बीठल आहिनि उन्हनि खे बि मेंटेन कनि था, ऐं उनखे बि जेको आहे सो अॻिते हलाए सघिजे थो त हलाइनि था। ऐं हिते हिननि में रिसाइक्लिंग जो जेको आहे न वॾो इहो रुझान आहे, त हर शइ खे रिसाइकिल कजे, बार बार यूज़ कजे, चाहे प्लास्टिक हुजनि, चाहे छा हुजे, इवन मिटी बि जेका आहे सा ही रिसाइकिल कनि था। हाणे हीअ जेका साम्हूं या मरीना बे सैंड्स आहे, या कंस्ट्रक्शन थी इन मां जेका हेठां मटी निकिती उहा हिन में आई, गार्डन्स बाय द बे में आई। ॿी ॿियो हिननि हिकिड़ो सेंटोसा आइलैंड आहे, उते रिज़ॉर्ट्स वर्ल्ड ठाहियो आहे, डिस्नीलैंड टाइप जो,
उन मां बि जेका मटी निकिती या छा त उहा वरी उहा बि हिते आई आहे। सो रिसाइकलिंग जो हिते तमामु घणो प्रैक्टिकली कनि था। ईअं न सिर्फ़ु ॿुधाइनि था त रिसाइकलिंग छा थींदी आहे, पर हर शइ खे रिसाइकल कनि था। हाणे हिन पोर्शन में वरी हिननि पुराणा वण रखिया आहिनि जेके 500 मिलियन साल पहिरीं जेको ज़िंदगी जो आगाज़ पियो थियो त हुन में ही फर्न हुआ ऐं मॉस हुआ ज़मीन ते पहिरीं पहिरीं थिया। त हिननि वरी सवें हज़ारें क़िस्म जा उहे मॉस फर्न उहे हाणे हिते पोखिया आहिनि। ऐं हिते जंगलनि में जेके वॾा वॾा काठ किरी पवंदा, वण किरी पवंदा, पोइ उन्हनि मञा उहे जेके फॉसिल थी विया त उहे बि हिननि इहे काठ जेके आहिनि से किराए हिते, ऐं उहो बि हिकिड़ो एनवायरमेंट क्रिएट कयो आहे जीअं जहिड़ो पुराणा क़दीमी रेन फॉरेस्ट हुजे उहो एनवायरमेंट आहे हिननि जो। हाणे इहो बि तव्हां ॾिसो त हिते ही सभु शयूं हुननि लॻाए छॾियूं आहिनि एॾी महिनत सां त हर को ही पंहिंजे पाथवे ते हले थो ऐं को अंदरि वञी हुनखे डिस्टर्ब कोन थो करे। हाणे ख़बर न आहे अगरि ही पाण वटि हुजनि न त पोइ ख़बर न आहे छा हालत थिए। ही वरी हिननि जेके ट्रॉपिकल में थींदा आहिनि उन्हनि जो वरी डेकोरेटिव जेके आहिनि राइनोसिरोस वग़ैरह ऐं जेके इन्हनि खे वरी वलूं चाढ़े स्टील जा ठाहे वलूं चाढ़े हिकिड़ा सिम्बॉलिकली हिननि इहे ठाहे छॾिया आहिनि। स्कल्पचर त कोन चवंदासीं। सो ही मेंटेन बि करे ॼाणनि था। हिननि खे इहा बि साञा आहे त हिननि खे डिस्टर्ब कोन कबो, रुॻो पंहिंजे रस्ते ते हलिबो। पर ख़बर न आहे अगरि पाण वटि हुजे हुते सिंध में त पोइ हुनजी छा हालत आहे। हाणे हीउ जेको टुकड़ो आहे हिन में वरी फ्रूट वारा वण जेके आहिनि से उहे लॻायल आहिनि। पोइ हुन में जेके बि फ्रूट वारा वण हिननि खे हिते थियनि था उन्हनि खे हिननि फॉरेस्ट में हिन गार्डन में लॻाए छॾियो आहे। अच्छा, हिननि इहो बि हिते ख़्यालु रखियो आहे त कुझु वण जेके आहिनि से अहिड़ा हूंदा आहिनि जिन खे सनलाइट घणी खपे थी त उहे बि हिननि ख़्यालु रखियो त उन्हनि खे सनलाइट वधीक मिले, सिज जी रोशनी। ऐं वरी जेके रेन फॉरेस्ट में घाटा ॿेला हूंदा आहिनि त उन में के वण वरी अहिड़ा आहिनि त उनजी छांव में उन्हनि खे सनलाइट तमामु घटि खपे थी त उहे बि वरी हिननि हिते वरी छांव में पोखिया आहिनि। हाणे हीअ आहिनि मशरूम आहिनि या खुंबियूं टाइप ते इहे हिते खुंबी जी लाइफ तमामु घटि हूंदी आहे, इन करे 2-3 ॾींहं में ख़तमु थी वेंदी आहे। इन करे हिननि वरी उहो आर्टिफिशियल ठाहे हुते रिप्रेज़ेंटेशन हुनजी कई आहे। सो वरी मथां वणनि जी छांव में वरी उहे वण पोखियल आहिनि जिन खे सिज जी रोशनी घटि थी खपे त उहे बि हिते जेको आहे सो नेचुरल हिकिड़ो फॉरेस्ट वारो एनवायरमेंट थी वञे हलियो। अच्छा, ॿी मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हाणे हिन में ई कुझु पाम ट्रीज़ वग़ैरह बि हिते पोखियल आहिनि। इन्हनि में इहो ख़ासि इन लाइ पोखिया छा जो हिते जा जेके जानवर आहिनि या पखी आहिनि उन्हनि जो खाधो जेको आहे सो इहे वण सप्लाई कनि ऐं उहा जीवत बि जेका वाइल्ड लाइफ जी आहे उहा बि हिते सर्वाइव करे सघे। ऐं ॿी मज़े जी ॻाल्हि त हीअ जेको 2 जेके डोम ठहियल आहिनि उन में अंदरि जेको कंट्रोल्ड क्लाइमेट जे लाइ थधिकार थिए थी ऐं उनमें चिलर लॻल आहिनि, उहे चिलर बि जेको आहे सो उन ते का इज़ाफ़ी बिजली ख़र्च कोन थी थिए। उहो जेको हिन फॉरेस्ट हिन बाग में जेको गंद किचिरो जेको इहो पननि जो छणे थो उहो टननि जी मिक़दार में जेको आहे उहो थिए थो ऐं उन खे ई ॿारे जेको आहे सो एनर्जी प्रोवाइड कंदा आहिनि जंहिंसां उहो चिलर जेको आहे सो थधिकार कंदा आहिनि उनमें डोम्स में। सो उहा बि बिजली जेका असां का एक्स्ट्रा बिजली ख़र्च करे ऐं जेको आहे सो ईअं कोन था कनि, बल्कि उन सां उहो जेको आहे सो सस्टेनेबल तरीक़े सां उहो थधिकार क्रिएट थिए थी जो एनवायरमेंट खे को मतिलबु नुक़सानु न पहुचे ऐं एनवायरमेंटली सस्टेनेबल रहनि इहे जेके डोम्स आहिनि, फ्लावर डोम ऐं उहे 2 जेके आहिनि क्लाउड फॉरेस्ट। सो न सिर्फ़ु हिते जेको आहे सो माण्हुनि जी तफ़रीह जो ख़्यालु कयल आहे बल्कि हिते कंज़र्वेशन कयल आहे
वणनि जी जेका आहे सा सस्टेनेबिलिटी जो ख़्यालु आहे हुन में फ्रूट हुजे हुन पखियुनि जे लाइ खाधो हुजे ऐं जेको इहे डोम्स खे थधो कनि था उन जो बि ॿाहिरि हितां ई निकिरंदो हुजे. And nice. So this is the first stop. You want to go to the flower, the makeup forest. You can take counter super tree and like here. If not, we come back to the main entrance. I have been here. So where do you want to go now? Because this is going back to the main entrance where you bought the shuttle. So we come back there. You are now making your way back to the Golden Garden from where you first set off. There are many other garden exhibits to your left that you can visit on foot after your tour, such as the Sun Pavilion and Children's Garden. Check out the Big Fish Aquarium just beside it, which houses a giant freshwater fish, the Arapaima. And Sati by the Bay is just a short walk away. Thank you for making the journey with us through this horticultural landmark. We hope you have enjoyed the stories behind these plants. We are at the So इहो हो Gardens by the Bay. हाणे ही आहे न सुपर ट्री. Thank you, and we hope you सुपर enjoy ट्री the rest of your स्टील time. स्ट्रक्चर आहे पर हिन में हिन जा इलाही पर्पज़ आहिनि. इहो हिकिड़ो वॾियूं कहाणियूं आहिनि हिन सां रिलेटेड. इहो ईअं रुॻो शो जा कोन ठाहिया अथनि हिन में बि कई ॻाल्हियूं आहिनि जेके वरी कंहिं टाइम ते मौक़ो मिलियो त उहा कचहरी कबी उहो ॿुधाईंदसि. फ़िलहालु जेको आहे सो हाणे हिते हिन वारो सफ़र जेको आहे सो हिते मुकमल पियो थिए. हाणे बगी बीहे त वरी पोइ माण्हू लहे हेठि. ठीकु आहे हाणे सदाईं गॾु.